अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी ॾिसी रहिया आहियो हथियार न्यूज़। मां आहियां मोहम्मद उमर। नाज़रीन, सखर मां अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदो हलां त 10 महीना अॻु क़तलु थियल सहाफ़ी अजय लालवाणी जे अॼु क़ातिलनि जो पेशी हुई। 10 महीननि खां वठी सहाफ़ी सरापा एहतजाज आहिनि। हर पेशी ते सहाफ़ी एहतजाज रिकॉर्ड कराए कोर्ट सगोरी खां इहा ई उमेद रखियो वेठा आहिनि त सहाफ़ी जे खून सां इंसाफ़ थींदो, क़ातिलनि खे सख़्त सज़ा मिलंदी। वधीक मालूमात कंदासीं हथियार न्यूज़ जो CEO आदम शमवाणी खां। जी आदम शमवाणी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इन वक्त मौजूद है इंतज़ार दहशतगर्दी कोर्ट अॻियां, जिते 10 महीना अॻु सहाफ़ी अजय लालवाणी खे हक़ सच लिखण ते क़तल कयो वियो हो ऐं सहाफ़ी 10 महीननि खां सरापा एहतजाज आहिनि। कोर्ट में इहा उम्मीद रखियूं वेठा आहिनि त असांखे इंसाफ़ मिलंदो। असां सहाफ़ी मौजूद न अचो त उन्हनि खां पुछो वधीक उन्हनि जो छा चवणो आहे। जी 11 महीना पहिरियों अजय लालवाणी खे शहीद कयो वियो, बेदर्दी सां क़तलु कयो वियो। 11 महीननि खां ATC में केस हलंदड़ आहे, जंहिंमें 5 जवाबदार जेके जेल में कैद आहिनि, जॾहिं त 3 जेके 62 जवाबदार ज़मानत ते आज़ादु आहिनि, उहे अञा ताईं वारसनि खे क़तल केस सां ॾियनि पिया। उनजी असां मज़म्मत कयूं था। असांखे अदालत मां इंसाफ़ जी उमेद आहे त इंसाफ़ थींदो ऐं अजय जे क़ातिलनि खे सज़ा मिलंदी आहे। जेको बेगुनाह खून थियो आहे उन सां इंसाफ़ थींदो। उनजा जेके बचा यतीम थिया आहिनि, इंशाअल्लाह उन्हनि खे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। ऐं इहो हिकिड़ो क़ातिलनि जे लाइ बि हिकिड़ो सज़ा जेका हूंदी उहो सम्झो त ॿियनि क़ातिलनि लाइ बि हिकिड़ो सबक़ु हूंदो जेको इन्हनि खे सज़ा मिलंदी इंशाअल्लाह। जी तव्हां छा चवणो आहे? अजय लाल जेको असांजो सहाफ़ी जेकी बेदर्दी सां क़तलु कयो आहे, उन्हनि जेके दहशतगर्द आहिनि उन्हनि खे इंशाअल्लाह कुझु ॾींहंनि में उन्हनि खे सज़ा मिलंदियूं। ऐं सहाफ़ियुनि में जेकी पकड़ल इहा ॻाल्हि थी वञे त की सहाफ़ियुनि जी काफ़त में असां बि इहे चऊं था त इहे जेके अहिड़ा दहशतगर्द जेके सहाफ़ियुनि जे मथां जेको मतिलबु रखी वेठा आहिनि जेके नज़रियूं, उन्हनि ते बि हाणे ख़तमु कयूं वेंदियूं। इंशाअल्लाह उनखे सज़ा जल्दी मिली असांजी फतह थी। अगर हम पाकिस्तान की बात करें तो बहुत से सहाफ़ी यहाँ पर कत्ल हुए हैं और शादिर नादिर कोई एक आध ही ऐसा सहाफ़ी होगा जिसमें उसको सज़ा मिली होगी। मगर अजय लालवानी की जो शहादत है उसके बाद हमें कोर्ट से उम्मीद है कि यहाँ पर इसको बिल्कुल इंसाफ़ मिलेगा और यहाँ से ही सहाफ़ियों को इंसाफ़ मिलना शुरू होगा इंशाअल्लाह ताला। अजय लालवानी के जो कातिल हैं उनको कोर्ट से जो सज़ाएँ मिलेंगी, उसके बाद से सहाफ़ियों पर जो भी मज़ालिम होते हैं वो उन्हें इंशाअल्लाह ताला बंद हो जाएंगे, क्योंकि ये एक क्षमा होगी कि यहाँ से जितने भी अब आइंदा कभी भी किसी भी सहाफ़ी पर एक कोई जुल्म होगा तो वहाँ पर हमें पूरी हमारी कोशिश होगी और हमें उम्मीद है कि उनको इंसाफ़ मिलेगा और इंसाफ़ मिलकर रहेगा। जी बिल्कुल, इन्हनि जो चवणो त असांखे कोर्ट में इहा ई उम्मीद आहे त इंशाअल्लाह असांखे इंसाफ़ मिलंदो। कैमरामैन उमर बलोच सां गॾु आदम शमवाणी, हथियार न्यूज़, सखर।